नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻूणे MPA PP अॻवान सैयद फसीह अहमद शाह पारां काज़ी अहमद तालुक़े जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे रोडनि जी स्कीम ॾिनी वई। हबेरी मोरी खां सादिक जसकाणी, रोशन जसकाणी, सदूरो जसकाणी, हाजी इस्माइल डाहिरी, नबी बख्श डाहिरी, मुल्लो इस्माइल डाहिरी ऐं ॿिया ॻोठ बि शामिल आहिनि। रोड ठाहिण वारो कमु शुरू कयो वियो। सैयद हाउस जे मेजर आफ़ताब अहमद मेमण हबेरी मोरी पहुची कम जो इफ़्तिताह करे दुआ घुरी। उन सां गॾु मंज़ूर हुसैन डाहिरी, नायब सदर PPP तालुका काज़ी अहमद वॾेरो गुलाम मुस्तफ़ा डाहिरी, उस्ताद सॼण ख़ान डाहिरी, सदर UC सन, अवामी शाइर मुस्तफ़ा डाहिरी, हबीराई शबीर ख़ान चांडियो, रईस जान मोहम्मद राहू, इसाक राहू, मौलवी इस्माइल राहू, वॾेरो मोहम्मद अमीन राहू, रहीम सोलंकी, रियाज़ अली जोड़ेजो, जनरल सेक्रेटरी UC हबेरी रोशन जसकाणी, वक़ार अली जोड़ेजो, अब्दुल रसूल जोड़ेजो, इमाम बख्श मशोरी, राशिद डाहिरी, वरियाम जोखियो, हाजी ख़ान चांडियो, मोहम्मद हसन डाहिरी, इमाम अली जसकाणी, निसार अली जोड़ेजो, अली अख्तर जोड़ेजो ऐं ॿिया ॻोठाणा मौजूदु हुआ। इलाइक़े वासियुनि रोडनि जे तामीरात वारो कमु शुरू थियण ते चयो त असां अॻूणे MPA सैयद फसीह अहमद शाह साहिब जा इंतहाई थोराइता आहियूं। हुननि चयो त सैयद फसीह अहमद शाह असां सां जेको वाइदो कयो अॼु उहो पूरो कयो। हुननि चयो त असांजे हिन इलाइक़े में वॾो मसइलो रोडनि जो हो। उहो इंशाअल्लाह अॼु खां रोडनि जो कमु शुरू थियो आहे।